नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के हलानी मां खबर ईंदान कदीमी शहर हलानी कामरेड काजी फैज़ मोहम्मद पार्क में मच कचहरी थी गुजरी, जंहिंमें वॾे तइदाद में अदीबन, शाइरन, दानिशवरन, नातख़वानन, सुगड़न, साफ़िन, इलाइक़े वासिन ऐं नौजवानन शिरकत कई। इहा मच कचहरी आल पार्टीज़ एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां सॾाई वई, जंहिंजो बंदोबस्त आल पार्टीज़ जे चेयरमैन मुफ्ती सैयद हमादुल्ला शाह, एडवोकेट हाजी इमदाद चांग, काज़ी अल्ताफ़ हुसैन कुर्बान गाॾई ऐं ॿियनि तरफ़ां कयो वियो। उन मौक़े ते असदुल्ला खोड़े पंहिंजे खिताब में चयो त मच कचहरियूं ज़िंदगी जी अलामत आहिनि। नौजवान मोबाइल फ़ोन ते वक़्त विञाइण बदिरां किताबनि ते ध्यानु ॾियनि, छो त किताब ई सभ खां बहितरीन दोस्त हूंदा आहिनि। तव्हां सभु एक्शन कमेटी जा हथ मज़बूत करियो। तक़रीब ख़िताब कंदे अॻूणो MPA सैयद अहमद अली शाह चयो त ज़मीन या ॿियो कुझु ख़रीद करण बदिरां पंहिंजे बचड़नि खे तइलीम ॾियारियो, इन में संदनी तरक़ी थींदी ऐं नौजवान हर हाल में तइलीम हासिल कनि। मच कचहरी में नातख़वान मुनीर अहमद, हाले पोटो अब्दुल हक, चन्ना शाइर अदीब इकबाल गाॾई, शरीफ सुमरो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते लतीफ़ साईं जा बेत ऐं नातूं गूंजारियूं वयूं। मच कचहरी खे सदारती खिताब कंदे एक्शन कमेटी जे चेयरमैन मुफ्ती सईद हमीदुल्ला शाह एडवोकेट चयो त कचहरियूं क़ाइम करण सां ई नई नस्ल खे हिकु पैगाम मिले थो त असांजी सोनेरी सिंध जो केॾो शानदार माज़ी हो। असांजो जेको विरसो कचहरियूं ऐं मोहबतूं, इहो हिकु प्लानिंग तहत असां खां फुरियो पियो वञे। अचो त इन्हनि खे वापसि आणण जी कोशिश करियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।